हबीब अल्लाह। अगले जुमेवारी नाल नेट ते अचे या सामने से ॾाढी दिल खुश थी याद फकीड़ा वेठा सभिनि जी ज़ियारत कयूं पिया। हीअ कहां जी इंशाअल्लाह आचर जी नेट ते अचे दिया जी के वेठा हो बरसां बरसां सुभान अल्लाह चौदा असांजा बेड़ा पार थिया। ए बेदीदा दीद नहीं ए दीद वाला दीदे दिन के है वाजिब जेको मदीने वाले दा मुरीदे दर्जी जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। खुदा तौफीक दे खुदा तौफीक दे ही पूरो अर्ज़ थे मदीने पाक में वही रही तमाम जारी अर्ज़ड़ा कंदो दूरा खुदा जारी अर्ज़ड़ा कंदो दूरा खुदा उते मां जिया उते मां मरा खुदा तौफीक दे ही पूरो अर्ज़ थे खुदा तौफीक दे जी आमीन चओ। है वॾा माण्हू बिरह जीवन में था हल्या मुस्किन भी बनने था। वॾा माण्हू बिरह जीवन में प्या हल्या मुस्किन भी बनने था। वरा वापस जॾहिं रोई पया तॾहिं वरा वापस जॾहिं पया रोई तॾहिं रोई चवन मदीने पाक हमदा खुदा तौफीक दे ही पूरो अर्ज़ थे मदीने पाक में वही रही तमाम जारी अर्ज़ड़ा कंदो दूरा खुदा उते मां जिया उते मां मरा खुदा तौफीक दे। गॾो आमीन भला रबी अल्लाह से कबूल करो। है वठी प्या था वञनि ॿार बचेड़ा ॾिसी तन खे साथ देड़ा वठी प्या था वञनि ॿार बचेड़ा ॾिसी तन खे भरिया साथ देड़ा उहो बि ॾींहुं थे हुजां मां बि उते उहो बि ॾींहुं थे हुजां मां बि उते हुजे हम साजे कठे खुदा तौफीक दे ही पूरो अर्ज़ थे मदीने पाक में वही रही तमाम जारी अर्ज़ड़ा कंदो दूरा खुदा उते मां जिया उते मां मरा खुदा तौफीक दे। है त्यारी थींदी आहे यार तॾहिं थींदो हुक्म हबीबन जो जॾहिं जंहिंजो ईमान आहे त्यारी थींदी आहे यार तॾहिं थींदो हुक्म हबीबन जो जॾहिं न थींदी देर
पुजी वेंदो असो नथी दी देर पोइ पुजी वेंदो असो घुराए जंहिंखे बि असांजो मुस्तफ़ा ख़ुदा तौफ़ीक़ ॾे ही पूरो अर्ज़ थे मदीने पाक में वञी रही पवां मुजाही अर्ज़ड़ा कंदो पूरा ख़ुदा उते ईमान जियां उते ईमान मरना ख़ुदा तौफ़ीक़ ॾे आखिरी मिसरो आखिर जी सुभान अल्लाह जो हर माशूक खे दी वीज़ा उते निशाना थी जुईदा मिली माशूक खे दी वीज़ा उते निशाना थी जुईदा बचे इरफान सां सदाकत खान सां बचे इरफान सां सदाकत खान सां सदा मसूद साथ सां हलो वञा हुसैनी तैयार थी हुसैनी तैयार थी जुमे जो बार थी हुसैनी तैयार थी जुमे जो बार थी हलो 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 मिठा दरगाह ते हलो हलो दरगाह ते हुसैन शाह दे कंदड़ अल्लाह जो फिक्र पया हलो हुसैनी प्यार थी